उन दुकानदार खे चवणो छा आहे अहलन वसहलन हल घणो उहो उते ईअं चवनि पिया अहलन वसहलन इहो ई चवणो आहे अहलन वसहलन मरहबा अहलन वसहलन मरहबा इहो यको चवनि पिया उते सऊदीअ में अहलन वसहलन मरहबा इहो लफ़्ज़ पका करणा आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम गामू भाउ अहलन मरहबा मरहबा खुश अञा जीअरो आहे ॾाइण मां जो मरी वियो हूंदी मरी वियो तुंहिंजे घरों खावां थो सॾु थियो त ख़बर ई न पवंदी हा सही वाह जो मज़ो थोरो थोरो मथे मथे बसि यकीन करे न आयो हेॾा दुआऊं घुराए पियो त हेॾे तोखे बरकत पवे पई इहो मुंहिंजी दुआयूं हले थी हा हेॾो मज़ो लॻो पियो यार मूंखे वाधकाई न पई मिले शहर हुन त कंडी ठाराए ॾियां हे मुंहिंजे तरफ़ां जी कंडी जूं लख लख मुबारक लख थोरा पोइ हीअं कयो आहे न हे ॿार न आहिनि इस्पगुर माना पोइ हीअ कंडी जो ॻाल्हि साॻी आहे हाल जीअं तुंहिंजी भई इहा कंडी पैसा जी बि रहिया हीअ बि त हे सही हीअ लाइ न वरी अच्छा हल हे सही हाणे हीअ कंडी माना मुंहिंजी थी वई पैसे जे बदिरां ठीकु आहे न हल सही आहे ठीकु आहे हे मां लाहियां थो साईं हेॾो मज़ो मज़ो कीअं न हूंदो दुनिया दंग हा सही यकीन करे साईं मां त चवां पियो त एॾियूं तुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं रोई रोई रबा कया पियो ओ हिनखे बरकत ॾे ओ हिनखे बरकत ॾे बाबा ईअं वेठा हुआसीं उतां किथे बि आया महिमान हाणे कॾियूं बंडियूं विझी विया पोइ वरी मां चयो यार तोॾे वञा वरी खातो खोल बसि ॾियणो त आहे न अॻे पोइ बि त ॾियणो आहे न खातो आहे न बाबा कर्ज़ मर्ज़ आहे न जेसीं त हाणे इहा तकलीफ़ छो कई संगत में जेको मजबूर कंदो आहे न उहो ई पैसो आहे उहो ई सुधरियो न वॾा बेस्ता त महिमान नवाज़ी तोखां सिखिजे हक़ीक़त आहे कुर्ब एॾो मज़ो मौसम भली दुआयूं माण्हू रश तूं ॾुखियो आहे पैसा लॻनि था ख़र्चो लॻे थो ॾुखियो आहे तूं न वञी सघंदे तूं वॾो ख़ुशी नसीब हथ त चुमना दा बेस्ता काॾा थी आया भले पाल पेर चुम जाते पेर न उते पेर लताण पियो ॿुध इहो दीदार खे माना मज़ा वठई सुधरी छई हेॾो सुधरी आया आहियूं न यकीन करे ओॾे एॾो भलो मारो आहे हिते जीअं चंडनि सां मुंहुं पियो कंहिं महिल माना तो जहिड़ा माण्हू बि त मिलनि था न बसि ॾाढो मज़ो लॻो पियो यकीन हाणे ॻाल्हि ॿुधो तुंहिंजे लाइ ज़मज़म ऐं जेको आहे इहे खारका वठी रखियूं उहे घर तुंहिंजे मोकिलियां थो या दुकान ते असल में छा आहे न खारका कुल वरितमि 5 किलो 5 किलो हा उतां उहे मिट माइट अजीज़ अजवा खारका या अंबर हूंदी आहे खारका इहे वरितमि बाक़ी इहे खैरपुर खां खारका ओॾां त वञनि थियूं न उहे वरी खैरपुर वारियूं खारका हिते माण्हुनि खे ॾींदो माण्हुनि खे कहिड़ी ख़बर आहे खैरपुर जी आहे या मदीने जी आहे इहो मां तव्हांखे माण्हुनि खे वहम आहे मुंहिंजा बाबा खैरपुर जूं खारका हूंदियूं मदीने में एॾा खारका हूंदियूं छा हुते अड़े सुधरा पर तोखे उतां जी ॾींदुमि इहो तोसां वाइदो हा उते आबे ज़मज़म अचण सां पहिरियों कहिड़ो कमु कयो मां ख़बर थी ज़मज़म जीअं वठी आयुमि न पहिरियों त नलके हेठां उहो ज़मज़म पाणी मिलायो छो त पाणी थोरो हुयो न जेकी ॻाल्हि आहे माण्हुनि खे न बि ॾेई सघां पहिरियों कमु जेको बि हाजी उमिरो करे ईंदो न इहो मां तोखे लिखी ॾियां पहिरियों कमु पाणीअ में मिलावट कंदो ज़मज़म में हाणे खातो खोल कुझु बि न मूंखे हलणो आहे वरी महिमान अचनि था मुबारक ॾियण बिस्कुटनि जी फारी हणा भला हिकिड़ी ॾाढो तोखे दुआयूं ॾाढियूं दुआयूं कयूं उथ ते वेहूं दुआयूं कयूं ओ अलाह हिनखे मार या हेॾे घुराइसि बसि पोइ त सही हाणे जॾहिं वञे तव्हांखे बि निभाग आहे इरादो कंदे वेंदे ॾाढो सही एॾो मज़ो खातो त खोल उमिरि ते मज़ो जहाज़ में सफ़र कर जुड़ हेठि जहाज़ मथे
एॾो मज़ो जात में हे खातो तुंहिंजो हे खातो तूं हेॾे उमिरि ते वियो आहे तुंहिंजे घर वारा पर भीड़ हे सॼो खातो मुंहिंजो आहे तुंहिंजो आहे न बाक़ी मुंहिंजे अबे जो हा हे गामू हाणे हीअं कर हाणे हिते हे हाजी लिखे अॻियो हाजी हा अॻियो हाजी लिखे हे मां लिखी जाए न हे हीअं करे हे हेॾां हे हाजी गामू ठीकु आहे हाणे हे खातो अञा हले थो हाणे पैसा वरी मथे उमिरो करे ईंदुमि त सभा चुकतू थींदा न तुंहिंजूं दुआयूं घणियूं दुआयूं घुरी त माना पैसा आहिनि तुंहिंजे घर वारनि सौदो खाधो बाबा ॻाल्हि ॿुधो न हे सौदो लिखियलु हुजे हले कंटिन्यू हुजे ठीकु आहे हिन में छड़ो हाजी लाइ छड़ो एड करायो मां अॻे छड़ो गामू हुयो हाणे हाजी गामू बाक़ी जीअं मथो उमिरो करे ईंदुमि हे बि ॾींदोमांइ अॻियो पोयो जेको हिसाबु किताबु हूंदो ॾींदुमि नाले मटाइण लाइ कुझु बि न आहे जहिड़ो गामू हुए न गामू न चओ हाजी गामू चओ मां ख़ुशि थी वियुमि जूस पीआरो तोखे इहा तुंहिंजी मोहबत जी दुआयूं कंहिं घुरियूं रोज़ी में बरकत कीअं आई हेॾा आई न हेॾा आई ईअं न ॻाल्हि आहे हाणे 40 ॾींहंनि ताईं दुआ क़बूल थींदी आहे पियो रोज़ तुंहिंजो तहजुद में दुआयूं घुरंदो दुआ घुरंदुमि पैसा न ॾे नालो मटाइण तोखे ॾींदासीं असां हाणे ईअं बेइज़तो न हा दुकान तो ॿार अची ईंदा 5 किलो अटो चांवर बि ॾे चवां थो हाजी गामू पहिरियों हिते क्लियर कर पोइ तो थधो थी तोखे ॾींदा हे कंटियूं माण्हू विझनि था न पैसनि जूं उहे तोखे ॾींदुमि सम्झो हा जीअं शाम